नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक़्तु असीं तव्हांखे न्यू सईदाबाद खां ख़बर ॾींदा हलूं त न्यू सईदाबाद सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि खां 8 मार्च ते औरतुनि जी आज़ादी वारे ॾिहाड़े जे हवाले सां हैंड्स जो क़ाफ़िलो ॻोठनि में औरतुनि जे ॾिहाड़े बाबति आगाही फ़राहम करे रहियो। औरतुनि खे पंहिंजी आज़ादी हक़ बाबति ॼाण ॾिनी। हिननि खे आज़ादी जी भरपूर शिरकत करण जी दावत बि जारी है। जॾहिं त औरतुनि पंहिंजे क़बीलनि में ई फाथल हूंदियूं आहिनि, उन खे पंहिंजी ज़िंदगी गुज़ारण जी का बि मालूमात न ॾिनी वेंदी है। हिननि जी इज़त ऐं मान खे हथी वठण लाइ 8 मार्च औरतुनि जी आज़ादी जो ॾिहाड़ो मल्हाई करे औरतुनि जे हक़नि खे बुलंद कयो वेंदो। ॿिए तरफ़ ज़िले टंडो इलियार में हैंड्स पारां ॻोठ आबिद बचाणी, ॻोठ अला ॾिनो ख़ासकेली, ॻोठ सावण ख़ासकेली में औरत आज़ादी 8 मार्च जे हवाले सां औरतुनि में आगाही फ़राहम करण जो सिलसिलो जारी है। हैंड्स तरफ़ां सभिनी औरतुनि खे 8 मार्च ते हैदराबाद में गॾु करे रैली कढी वेंदी। हिन बाबति हैंड्स जे हैदराबाद एक्स जे इंचार्ज अब्दुल रज़ाक उमराणी न्यू सईदाबाद मीडिया सेंटर में इज़हार कयो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।